अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं न्यू आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो त बिना देर रहणो त पंहिंजे अपडेट तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मीरपुर माथेलो मां खैरपुर मीरस जेको आहे त ड्रामे खे खणी विया आहिनि दोस्तों। फरज़ंद मलिक खजू जेका पंहिंजी पोस्ट छॾी हुई दोस्तों, त हाणे उनखे जेको आहे त खैरपुर मीरस में दोस्तों शूट कयो वेंदो ऐं बहितरीनु लोकेशन जीअं त मीरपुर माथेलो जी बि हुई दोस्तों। उते जेके सीन थिया उन जी पिक्चर जेके तव्हां ताईं माना पहुचाईंदा आहियूं असां रिव्यू जे थ्रू। उन में तव्हां जेकी पिक्चर हलंदियूं आहिनि त उन जी शूटिंग जी हूंदियूं आहिनि दोस्तों। हाणे जेको आहे त ड्रामे खे जेको आहे त खणी वञी रहिया आहिनि जेको त खैरपुर मीरस में, उते सीन वठिबा दोस्तों। ऐं अॼु जेके सीन थिया जेके तव्हां पिक्चर ॾिसी रहिया आहियो त एडवोकेट फिरोज़ जेको आहे त हिन ड्रामे जो हीरो आहे रियासत ड्रामे जो दोस्तों। त जो उन जा भरपूर सीन वरिता विया ऐं ज़बरदस्त लोकेशन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो पिक्चर तव्हांजे साम्हूं हली रहियूं आहिनि। त रियासत ड्रामो जीअं तव्हांखे ॾसूं था हिकु बहितरीनु जेको ॻोठाणो ड्रामो हूंदो, पथर दुनिया जी टकर जो ड्रामो हूंदो दोस्तों। फरज़ंद मलिक खजू माना का कसर न छॾींदो त हीउ ड्रामो माना पहुते वञे। हीउ ड्रामे खे माना अहिड़ो बेस्ट बणाईंदो। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन ड्रामे जो राइटर जेको आहे त नूर ज़हूर आहे। नूर ज़हूर जा ड्रामा जेके बि आहिनि पथर दुनिया खां वठी अॼु ॾींहं ताईं जेके बि माना ॻोठाणा ड्रामा कंदो आहे त नूर ज़हूर जा हिट विया आहिनि। पर उन्हनि खे वधीक जेको आहे ख़ूबसूरत बणाइण जेको आहे त डायरेक्टर जो कमु हूंदो आहे। त फरज़ंद मलिक खजू जेको आहे त उहो डायरेक्टर आहे जेको हिन ड्रामे जा सीन वठी रहियो आहे जेके असां पिक्चर ॾिसी रहिया आहियूं ऐं तव्हां बि ॾिसी रहिया आहियो दोस्तों। त हिन ड्रामे खे ॾिसी करे लॻे थो त हीउ ड्रामो जेको बेस्ट हूंदो ऐं एक्शन हूंदो, प्यार मोहबत हूंदी हिन ड्रामे में दोस्तों। ऐं सभु कुझु हिन ड्रामे में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। ऐं दोस्तों फरज़ंद मलिक खजू माना का बि माना कमी कोताही न छॾींदो, जीअं तव्हांखे माना ड्रामे ॾिसण सां माना बोरियत न थिए दोस्तों। तव्हांखे माना फुल एंटरटेन मिलंदी रियासत ड्रामो ॾिसण में। तव्हांखे वधि में वधि दोस्तों महीनो ॾेढ इंतज़ारु करिणो पवंदो, बाद में हिन जा टीज़र ऑन थींदा ऐं नए साल खां अॻु में हीउ ड्रामो तव्हांखे माना स्क्रीन ते ॾिसण लाइ मिलंदो। ऐं जीअं त मां तव्हांखे ॾसियो त इहे खैरपुर मीरस में आहे जेके लोकेशन माना सिलेक्ट कंदा खजू फरज़ंद मलिक, ऐं उते ई माना एक्टर जेके कमु कंदा दोस्तों बहितरीनु तरीक़े सां। ऐं तव्हांखे फुल एंटरटेन मिलंदी दोस्तों। उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।